मुल्क के अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी कलोकी वायरल थियल वीडियो ऐं तस्वीरनि बाबति हिन वक़्तु अहम तबसरा हली रहिया आहिनि। उन तबसरनि मुताबिक़ सोशल मीडिया ते के दोस्त आसिफ अली ज़रदारी जी तस्वीर खे सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जी तस्वीर सां बि भेटे रहिया आहिनि ऐं गोल दायरा पाए कन तोरे पोयां जेके वार आहिनि उन्हनि ते इहो निशान ॾिना पिया वञनि त हीअ इन तस्वीर में आगा सिराज दुरानी वेठल आहे। जॾहिं त हीअ वॾो हिकिड़ो बहस जेका सोशल मीडिया जी हिन वक़्तु ज़ीनत बणियल आहे ऐं इहो कंफर्म न पियो थी सघे त वाक़ई इहा तस्वीरूं थींदड़ वायरल जेके आहिनि इहो रियल आहिनि या न आहिनि। ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी बाबति जेका ही तस्वीरूं हलनि पियूं, वीडियो हले पई, पीपल्स पार्टी खे घुरिजे त इन जी वज़ाहत करण जे लाइ आसिफ अली ज़रदारी जी ओरिजिनल का वीडियो मीडिया जे साम्हूं खणी अचे तीअं अवाम में हिन वक़्तु जेका ही तबसरा हलनि पिया इन तबसरनि बाबति अवाम खे मुकमल आगाही मिली सघे, अवाम खे ख़बर पवे त छा मसइलो आहे, रियल आहे या न आहे।